अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं। सखर मुल्तान M5 मोटरवे ते गुडू इंटरचेंज जे वेझो पेट्रोल सां भरियल हिकु टैंकर खे बाहि लॻी वई। मुरीद शाख मचको रस्ट एरिया जे वेझो पेट्रोल पंप सां भरियल टैंकर खे बाहि लॻी वई। जॾहिं त हिकु पेट्रोल टैंकर खे बाहि लॻी त ॿ माण्हू सड़ी रख थी विया। मोटरवे पुलिस मुताबिक़ हादसो ड्राइवर जी ग़फ़लत सबबि पेश आयो। रेस्क्यू 1122 ऐं मोटरवे पुलिस एहलकार वाक़े वारे हंधि पहुची विया। बचाव जूं कार्रवायूं शुरू कयूं वयूं।